नज़रवा बरसात ताल के ठुल यूसी तोज जे गोट अब्दुल अमीन जाफरी में बरसात तबाही मचाए छड़ी। सवे एकड़न ते बीठल सारियालो फसल तबाह थी वियो। ग़रीबन जा अजा ॾियण जो सिलसिलो जारी आहे। चौपाए माल बुख विगे मरण लॻो। खाद खुराक जी सामान जी खोट ॿारनि खे बीमारियूं वकोड़े वयूं। मुतासिरनि पारां हुकूमत सिंध DC जैकबाद ऐं वस वारनि खे वाहर जी अपील कई वई आहे। होरां तालके ठुल जे ॻोठ करीमदाद बंगलाणी में भी बरसात तबाही मचाए छड़ी। केतराई घर ड्रही पट थी विया। सारियालो फसल पानी हेठ अची वियो। बे तरफ़ दीवार किरण के नतीजे में ॿ ढोर ऐं हिकु नींगर ज़ख़्मी थी पियो। होॾां तालके तंगवानी जी दे गुलवाली जे ॻोठ नावड़ खावड़ जाफरी में बरसात तबाही मचाए छड़ी। सॼो ॻोठ पानी हेठ अची वियो। ॻोठाणनि जो शहर खां राब्तो कटिजी वियो। चौपायो माल ऐं माण्हू खुराक जी खोड़ सबबि बुख मरण लॻा। फसल बि पानी हेठ अची वियो। ॻोठाणनि पारां वस वारनि खां वाहर जी अपील कई वई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। शाम तालबो तमा पान दिसे बात है यो जरदरो लगो के वा बरसाता वो लार कोई बिनाए कहीं भी रात को न कयो ताई खीमा में मिला कुछ ना कुछ को न मिले वाला खीमो मिले वाला चाहिए ही नहीं वहीं तला में पाया हूं। स्कूलन में अंग्रेज में रहन में कोई कौन थोड़ी असा के स्कूल में अंग्रेज न था ना 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 का से न था चले सही से ता इंसान में भी कहीं राब्तो रखियो कहीं राब्तो भी कहीं न कयो ना वडरे कयो ना अमीर के कहीं भी को न कयो ये बारा संजा लुड़न था न पानी में अल्लाह घर भी सजा रही है सजा रही है घर घर तो पान दिसे तो यो सब रही है